अस्सलाम वालेकुम माय डियर स्टूडेंट्स। मां फयाज़ अहमद तव्हांजो इंग्लिश टीचर। काफ़ी ॾींहंनि खां असीं मुख़्तलिफ़ न्यूज़ पढ़ूं पिया डॉन फॉर द बिगिनर सेशन में। अॼु हिकिड़ी ॿिए न्यूज़ सां मां तव्हांजे साम्हूं आहियां। अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं ऐं सम्झूं। मिनिस्टर ड्रास UNHCR अटेंशन। वज़ीर UNHCR यूनाइटेड नेशंस हाई कमिश्नर ऑफ रिफ्यूजीज़। ही इदारो अक़वाम मुतहिदा UNO जो हिकु ज़ैली इदारो आहे जेको पनाहगीरनि जे लाइ कमु करे थो। वज़ीर UNHCR जो ध्यानु छिकाए थो टू अफ़गान रिफ्यूजीज़ प्रॉब्लम्स, अफ़गान पनाहगीरनि जे मसइलनि ॾांहुं। वज़ीर अफ़गान पनाहगीरनि जे मसइलनि ॾांहुं UNHCR जो ध्यानु छिकाए थो। अचो त हेठि पढ़ूंसि डियर स्टूडेंट्स। डिस्ट्रीब्यूट्स राशन टू 1000 अफ़गान फैमिलीज़ विथ शाहिद आफ़रीदी। ही वज़ीर शाहिद आफ़रीदी सां गॾु मिली करे तक़रीबन 1000 अफ़गानी ख़ानदाननि में राशन विराए थो या विरायई। एमिड दी कोरोना वायरस एपिडेमिक। कोरोना वबा दौरान, एमिड मीन्स दौरान, कोरोना वबा दौरान मिनिस्टर फॉर स्टेट्स एंड फ्रंटियर रीजन्स सैफ्रोन शहरयार खान आफ़रीदी, स्टेट्स एंड फ्रंटियर रीजन्स जो वज़ीर शहरयार खान आफ़रीदी ड्रू दी अटेंशन ऑफ द यूनाइटेड नेशंस हाई कमिश्नर फॉर रिफ्यूजीज़ UNHCR। यूनाइटेड नेशंस हाई कमिश्नर फॉर रिफ्यूजीज़ इदारो आहे, इन जो ध्यानु छिकायईं टुवार्ड्स अफ़गान रिफ्यूजीज़, अफ़गान पनाहगीरनि ॾांहुं। अचो तिन खे वरी पढ़ूंसि। स्टेट्स एंड फ्रंटियर रीजन्स जो जेको वज़ीर आहे शहरयार खान आफ़रीदी इन यूनाइटेड नेशंस हाई कमिश्नर फॉर रिफ्यूजीज़ जो ध्यानु छिकायो आहे अफ़गान पनाहगीरनि ॾांहुं। अर्जिंग दी वर्ल्ड बॉडी, ई दुनिया जे अहम इदारे खे ज़ोर भरींदे इन लेटर ख़त में ज़ोर भरियो ख़त ज़रिए टू एसिलेरेट इट्स रिलीफ एफर्ट्स त ही इदारो इमदादी कोशिशूं तेज़ करे एंड प्रोवाइड फूड राशंस टू द अफ़गान रिफ्यूजीज़ त इहो इदारो अफ़गान पनाहगीरनि खे राशन प्रोवाइड करे मुहैया करे ॾिए। लिविंग अक्रॉस पाकिस्तान, जेके सॼे पाकिस्तान में रहनि था। हिन वज़ीर ख़त ज़रिए हिन इदारे खे ज़ोर भरियो त ही इदारो राशन मुहैया करे ॾिए अफ़गान पनाहगीरनि खे जेके पाकिस्तान में रहनि पिया। पाकिस्तान इज़ अमंग द कंट्रीज़ दैट आर होस्टिंग लार्ज नंबर्स ऑफ द रिफ्यूजीज़। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे जेके वॾे तादाद में पनाहगीरनि जी मेज़बानी करे रहिया आहिनि। अकॉर्डिंग टू एस्टिमेट्स, हिकु अंदाज़े मुताबिक़ देयर आर अराउंड 3.5 मिलियन अफ़गान रिफ्यूजीज़। पाकिस्तान में 3.5 मिलियन अफ़गान पनाहगीर रहनि पिया, लिविंग इन पाकिस्तान रहनि पिया। अबाउट 1.8 मिलियन ऑफ हुम आर रजिस्टर्ड। इन्हनि मां तक़रीबन 1.8 मिलियन रजिस्टर्ड थियल आहिनि या उन्हनि जो नालो ऑफिशियली लिखियल आहे। एंड 0.8 ऐं उन्हनि मां ऐं ॿिया 0.8 होल्ड प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन कार्ड्स, जंहिं वटि उन्हनि वटि माना प्रूफ आहे, शाहिदी आहे, रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन कार्ड आहे पनाहगीर थियण जो। अचो ते वरी सरसरी नज़र विझूंसि। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे जेके वॾे तादाद में अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी करे रहिया आहिनि। पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां हिकु आहे। हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ पाकिस्तान में तक़रीबन 3.5 मिलियन अफ़गान पनाहगीर रहनि पिया, जंहिं मां 1.8 मिलियन जेको आहे तुंहिंजो नालो लिखियल आहे ऐं ॿिया जेके आहिनि 0.8 मिलियन आहिनि उन्हनि वटि वरी रजिस्ट्रेशन कार्ड्स आहिनि।
The minister, along with cricket superstar Shahid Afridi, visited an Afghan refugee camp. ही वज़ीर शाहिद अफरीदी सां गॾु अफ़गान हिकु पनाहगीर कैंप घुमियो इन दी सिटी ऑफ कोहाट वारे शहर में 150 किलोमीटर साउथ वेस्ट ऑफ इस्लामाबाद, जेको कोहाट जेको इस्लामाबाद जे 150 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। वेयर दे ओवरसा द डिस्ट्रीब्यूशन ऑफ द राशन, जिते उन्हनि राशन जे विरासत जो जाइज़ो वरितो। प्रोवाइडेड बाय द क्रिकेट स्टार्स एपोनिमियस चैरिटी फाउंडेशन, जेको राशन ॾिनो वियो ख़ैराती इदारे तरफ़ां, जेको हिन क्रिकेटर शाहिद अफरीदी जे नाले ते आहे। टू नियरली 1000 रिफ्यूजीज़ फैमिलीज़, तक़रीबन 1000 ख़ानदाननि में इहो ॾिनो वियो। इम्पैक्टेड बाय द ऑनगोइंग लॉकडाउन, जेके मौजूदा लॉकडाउन जे करे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। अचो त इन सरसरी नज़र सां ॿियनि खे पढ़ूं। ही मिनिस्टर शाहिद अफरीदी सां गॾु हिकु अफ़गान पनाहगीर कैंप घुमियो कोहाट में, जेको इस्लामाबाद खां 150 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। उन्हनि ॿिन्ही राशन जी विरासत जो जाइज़ो वरितो, जेको राशन ख़ैराती इदारे जे तरफ़ां ॾिनो वियो, जेको इदारो शाहिद अफरीदी जे नाले ते आहे। तक़रीबन 1000 ख़ानदाननि में इहो विराए वियो, जेके लॉकडाउन जे करे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। अफ़गान रिफ्यूजीज़ आर अवर ब्रदर्स एंड पाकिस्तानीज़ स्टैंड साइड बाय साइड विथ अफ़गान फैमिलीज़ इन दीज़ टेस्टिंग टाइम्स। अफ़गान पनाहगीर असांजा भाइर आहिनि ऐं पाकिस्तानी इन्हनि अफ़गानी ख़ानदाननि सां गॾु बीठल आहिनि हिन ॾुखे वक़्त में, आज़माइशी वक़्त में। The Afghan brothers should not be forgotten in these difficult times. अफ़गान भाइरनि खे विसारणु न घुरिजे हिन ॾुखे वक़्त में। मिस्टर शाहिद ट्वीटेड इन उर्दू फ्राम हिज ट्विटर अकाउंट। मिस्टर शाहिद जेको शाहिद अफरीदी आहे, इन पंहिंजे ट्विटर अकाउंट मां उर्दू में ट्वीट कयो। According to a press release by the UNHCR जे मुताबिक़, उन जे हिकु प्रेस रिलीज़ मुताबिक़, इट हैज़ स्टार्टेड डिस्पैचिंग कोर रिलीफ आइटम्स, त इन माना अहम जेको इमदादी सामान मोकिलणु शुरू कयो आहे टू सपोर्ट पाकिस्तान गवर्नमेंट्स रिस्पॉन्स टू द कोविड-19 पेंडेमिक। कोरोना वबा जे ख़िलाफ़ पाकिस्तान जी मदद जे लाइ UNHCR रिलीफ सामान, इमदादी सामान मोकिलणु शुरू कयो आहे। अचो त इन लास्ट पैराग्राफ के सरसरी न्यूज़ सां ॿीहर पढ़ूं। UNHCR जे प्रेस रिलीज़ मुताबिक़ इन्हनि पाकिस्तानी गवर्नमेंट, पाकिस्तानी हुकूमत जी मदद जे लाइ, कोरोना वायरस जे ख़िलाफ़ मदद जे लाइ इन्हनि अहम इमदादी सामान मोकिलणु शुरू कयो आहे। डियर स्टूडेंट्स, ये असांजो जो पैराग्राफ हुयो इहो पढ़ियोसीं। अचो त हिन मां निकितल वोकेबलरी खे पढ़ूं। डियर स्टूडेंट्स, अॼु को वोकेबलरी तव्हांजे साम्हूं आहे, अचो त इनखे पढ़ूं। पहिरियों वर्ड आहे अर्ज। अर्ज इंग्लिश ग्रामर में वर्ब आहे, सिंधी में आहे ज़ोर रखणु, इंग्लिश में प्रेस या इम्प्लोर। सेकंड वर्ड एसिलरेट। एसिलरेट माना तेज़ करणु, इंग्लिश में आहे एस्कालेट, इंक्रीज। होस्ट वर्ब आहे, होस्ट माना मेज़बानी करणु। टेस्टिंग टाइम्स। टेस्टिंग टाइम्स माना आज़माइशी वक़्त। डिस्पैच वर्ब आहे, डिस्पैच जो सिंधी में मीनिंग आहे मोकिलणु, इंग्लिश में सेंट या कन्वे पहुचाइणु, मोकिलणु। ड्रा माना छिकणु। एपिडेमिक माना विचरंदड़ मर्ज़, इंग्लिश में कंटेजियस, इन्फेक्शियस आहे मीनिंग जी। एमिड माना दौरान, प्रीपोजिशन है ग्रामर में, इंग्लिश में ड्यूरिंग। एस्टिमेट्स माना अंदाज़ो। ओवरसी माना जायज़ो वठणु, इंग्लिश में इंस्पेक्ट या एग्जामाइन। डियर स्टूडेंट्स, ही न्यूज़ तव्हांजे साम्हूं आहे। हिन न्यूज़ खे तव्हां बार बार ॾिसो ऐं इनखे सम्झण जी कोशिशि कयो, हिन मां वोकेबलरी यादि कयो। असां वटि जेको सीरीज़ ऑफ वीडियोज़ आहे, तव्हां कोशिशि कयो 1 खां वठी सभई वीडियोज़ ॿीहर ॾिसो
ऐं इन्हनि खे सम्झण जी कोशिशि कयो त जीअं तव्हांखे डाउन पढ़ में हेल्प मिले। थैंक यू माय डियर स्टूडेंट्स। वरी सुभाणे हिकु ॿिए न्यूज़ सां गॾु हूंदासीं।